अस्सलाम वालेकुम दोस्तों, वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि, कहिड़ा अहवाल आहिनि? सभु ख़ैर आहे, तबियतूं सही आहिनि। अॼु फैज़ान होटल ते वेठा आहियूं। दोस्त चवंदा आहिनि त बाबा फैज़ान होटल ते वेही त बाबा असां सां कचहरी कंदा वञो। अॼु आउं फैज़ान होटल ते बुकेरा रोड ते शाह लतीफ़ कॉलोनी जे चौक ते वेठो आहियां ऐं संगत मूंसां गॾु वेठी आहे। अॼु असांखे हिकिड़ो अहिड़ो किरदारु मिलियो आहे जंहिंखे मूं मुनासिबु सम्झो त फेसबुक ते आणियां जीअं असांजे अहिड़नि अहिड़नि माण्हुनि जी पधिराई थी सघे। ऐं हिन वक़्तु मूंसां गॾु उदासी ज़ौर साहब वेठो आहे। उन सां गॾो गॾु अॼु जेको असांजे महिराण जो मोती आहे उहो अदा खमीसो चवाण आहे। हिन अदा खमीसे चवाण जे बारे में आउं तव्हांखे कुझु ॿुधायां थो। असांजो जेको महिराण जा मोती प्रोग्राम जो अॼु जेको असांजो मोती आहे खमीसो चवाण साहब पाण पाण जेको सिंध मलूक त नथा चई सघूं, पर माना हैदराबाद ज़िलो, असुल हैदराबाद ज़िलो पुराणो, जंहिंमें टंडोलायार, टंडो मोहम्मद ख़ान, हाला, मटियारी, नसरपुर ऐं भिटशाह ऐं उन में इन्हनि सभिनी मुख़्तलिफ़ शहरनि में ईंदड़ जेके दरगाहूं आहिनि जेके असांजे गवर्नमेंट जी तहवील में आहिनि, उन्हनि ते लॻंदड़ मेलनि मलाखड़नि में ही किरदारु के जोड़ जो मल आहे। ऐं हिन वीचारे खे अॼु पंहिंजा कार्ड वग़ैरह अथसि ॿुधाए पियो। शाह लतीफ़ जे मेले ते बि एंट्री थियण जे लाइ जेका कार्ड हूंदो आहे, एंट्री कार्ड, उहे बि सभु हिन वटि आहिनि, पर हींअर हिन जो घर हितां खां थोरो परे आहे। उन करे हीअ असां सां हिते फैज़ान होटल ते मिली वियो त हीअं कचहरी ठही त ख़बर पई त पाण मल पहलवान आहिनि। ऐं पाण हिते टंडोलायार जे मशहूरु मल पहलवान जंहिंखे ताज़ो ई कुझु महीना पहिरीं टंडोलायार में क़तलु कयो हो, मरहूम उस्ताद अली हसन ख़ासकेली, पाण हुन जा शागिर्द आहिनि। ऐं हिन वक़्तु असांजे हिते गुलशन रहीम कॉलोनी में रहनि था। अस्सलाम वालेकुम साईं, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ज़ोर, तबियत सही आहे? ज़िंदगी की पई गुज़रे? साईं ज़िंदगी सही पे गुज़रे। मल पहलवान आहियां, खमीसो नालो मुंहिंजो, खमीसो चवाण जी, टंडोलार में ठहियां जी। त मुंहिंजो उस्ताद अली हसन ख़ासकेली आहे जी, उहो गुज़ारे वीचारो। घणा साल मल विड़ियो आहीं? मल साईं 33 साल विड़ियो आहियां। 33 साल? हा, माशाल्लाह माशाल्लाह। कहिड़नि कहिड़नि मेलनि में? मेलनि में ऐं कुंड कुर्शन में मुकाला ॾेखारिया, हा, सैडन में जी, ऐं भिटाई मुकाला ॾेखारिया, भिटशाह सही, कलिंदर जा मुकाला ॾेखारिया। वाह वाह। ऐं पर सैडन में जेको आहे सो बाबा सलादीन मुकाला ॾेखारिया। कोटड़ी में? कोटड़ी में बाबा सलादीन जो मेलो ॾाढो भलो लॻंदो आहे, आउं बि वियोसि हिकिड़ो दफ़ो हुन मेले में। जबल में शरी जबल में मुकाला ॾेखारिया। वाह वाह, शाह घोट ते मुकाला ॾेखारिया। सही। ऐं साइडन में बुकेरा शरीफ़ हेॾा होॾा। हा, कलंदर कामदीन कुरैशी जो मेलो लॻे थो बुकेरा में। अञा सूदी ॾेखारींदो था। हा, छा आहे त अच्छा, हाणे जी पंहिंजी सवेरे थोरी कचहरी अॻु में तई आहे त तव्हां ॿुधायो जेके तव्हांजे टाइम में मल विढ़ंदा हुआ या तव्हां त हींअर बि विढ़ो पिया, उन्हनि में कुझु मल पहलवाननि जा नालो वरितो था हलो त जी चंबड़ जा असांजा मशहूरु मल पहलवान हुआ अली नवाज़ पंवर, हाकुम पंवर। हाणे इहे जहिड़ा मल विढ़ंदा हुआ, हाकुम वीचारो त गुज़ारे वियो ऐं अली नवाज़ हिन वक़्तु अञा ताईं जेल में आहे कंहिं केस में। ऐं अलाह साईं हुननि जी बि सनाई कंदो। इहे मल पहलवान कीअं हुआ भला? भला मलो आहे, भला मलो आहे। अली नवाज़ पंवर भलो मलो, हाकम पंवर भलो मलो, हा, टे जोड़िया मल भला टॉप जा, हा, मशहूर हुआ। अच्छा, अच्छा, ही जेके टंडे केसर वारो दादलो शीदी हूंदो, खुदू मुल्ला, इहो बि टंडे केसर जो तमामु मशहूर हुआ। हा, हा, ॼातल सुञातल पहलवान टंडे केसर शहर जा। इन्हनि सां गॾु मल में वेंदो हुए मलाखड़नि में? असांजा उस्ताद वॾा हुआ। अच्छा, अच्छा, हिते मूं ॿुधो हिकिड़ो हूंदो शफ़ी निज़ामाणी। हा, शफ़ी निज़ामाणी वो मूंसां में मल विढ़ंदो। हा, शफ़ी कीअं वाला कहिड़े जोड़ जो मलो? टे जोड़ जो मलो ऐं टे जोड़ जो मलो। अच्छा, उन सां मुंहिंजा मुकाला थींदा हुआ। हा, पोइ केरु मारे वेंदो? बसि अधो अधी पिया आयासीं, हू बि मल हरामी हो। अच्छा, पासा पुट हाणे हिनखे मारे वेंदो, केॾी महिल मूंखे मारे वेंदो। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, इहो ही नसीर जे ॻोठु नसीर मधवाणी चंबड़ जे पासे में हिते मल पहलवान रहंदो
सतार शीदी अञा बि आहे मल विड़े थो कोन थो विड़े 70 सीधे हाण गुज़ारे वियो आहे। गुज़ारे वियो सतार हा। कालू नाले लाइ वञे। अली असगर अलाए केरु आहे असां सां किथां जुड़ी चुको आहे। अली असगर असां सां अॼु टंडलार जो मल पहलवान उस्ताद अली हसन ख़ासि केली मरहूम जो शागिर्द खमीस चवाण ते जोड़ जो मल असां सां मौजूदु आहे जंहिंसां असां हींअर कचहरी करे रहिया आहियूं। ऐं इहे औकाफ़ खाते वारनि जा जेके मेला आहिनि गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे त औकाफ़ खाते जे मिनिस्टर खे गुज़ारिश आहे त हिन दरवेश जी माली सहायता कई वञे ऐं हिन खे सभिनी मेलनि जे लाइ एंट्री कार्ड ॾिनो वञे त हीअ मुख़्तलिफ़ मेलनि में पंहिंजे मल जो मुज़ाहिरो करे ऐं ॿिए टे जोड़ मां ॿिए जोड़ में अचे बहितरीन न हीअ सिर्फ़ु ग़रीब आहे हुन करे हिन जी पज़ीराई कोन पई थी सघे। फ़क़ीर अब्दुल गनी जरवार साहब हीअ असांजी कॉलोनी जो मल पहलवान आहे ऐं हिन प्रोग्राम खे शेयर कंदा हलो त जीअं हिन फ़क़ीर जो को किथां गस खुली पियो पए। फ़क़ीर साहिब इहो गुलाब लिगारी में हूंदा हुआ ख़ैर मोहम्मद लिगारी गुलाम सन लिगारी अखलाक लिगारी इहे कहिड़े जोड़ में विढ़ंदा? इखलाक त टे जोड़ जो मलो उन सां तूं विढ़े ख़ैर मोहम्मद आहिनि जेको हा। टे जोड़ जा हा बाक़ी इहो असांजा मुकाला थिया हुआ। अच्छा हा। हिन सां भला आसिम साईं वणनि जे शहर टंडे गुलाम अली मां असां सां जुड़ायो आहे अॼु असांखे मल पहलवान हीअ बि असांजा बाबा बाज़ू आहिनि। मूं चयो त अॼु हिन खे बि छो न किथे संगत में ॾेखारिजे ऐं हीअ असांजो मल पहलवान आहे फिदा हुसैन लगारी साहब वॾी महिरबानी असांजे प्रोग्राम खे शेयर कंदा हलियो। अच्छा अदा इहो अखलाक लिगारी सां विढ़े तूं? हा इखलाक सां विढ़ियो जाम। अखलाक कहिड़े जोड़ जो मलो टे जो? जोड़ जो अच्छा अच्छा हीअ पाण वटि जारकी मोरी जे जेके जिसकाणी वेठा आहिनि हा। अली बिश्क लाल बिश्क वारा इहे हयाती आहिनि लाल बस गुज़ारे वियो पहलवान बाक़ी अली बस जिसकाणी जेको हयाती आहे हा उहो कहिड़े जोड़ जो आहे? उहो आहे पहिरीं जोड़ जो आहे। हा हा इहे तोखा माना अॻे जा इहो आहिनि अॻे जा सीनियर हा असांजा वॾा आहिनि। अच्छा अच्छा हीअ बुकेरनि में हूंदो अला बिश्क शीदी ऐं ईसे शीदी वारा? अला बस सिद्धी सां हिन सां मुंहिंजो जोड़ थिया हा। अला बस सिद्धी सां मुंहिंजो जोड़ थियो। शीदी भला मल चवंदा भला आहिनि भला तूं छा थो चई? सिद्धी तमामु सुठा मलो आहे हा मुकाला सुठा ॾेखारींदा हुआ। अच्छा हा सही सही तुंहिंजो थियो शीदी ना मुक़ाबलो हा। अला बिश्क सां थियो? अला बस जोड़ थियो मुंहिंजो फर्स्ट क्लास केरु मारे वियो? अधु वधी पिया आहिनि बराबरि माना? बराबरि। अच्छा पोइ बराबरि वारे खे छा इनाम मिलंदो आहे? न बसि न मिलंदो आहे जेको खटे वेंदो हुनखे मिलंदो आहे। न जे ॿई बराबरि थी विया पोइ हुन में जेके मलाकड़े में वेठा आहिनि बाही में हा ॾिसण वारा उहे पोइ हुनखे ॿिन्ही खे इनाम कोन मिलंदो? न ईअं कोन मिलंदो जो मारण वारे खे मारण मिलंदो? वारे अच्छा अच्छा ईसे शीदी तां विढ़े भला? हा बुकेरा वारे तां? हा हुन सां विढ़ियो। मोबाइल जी बत्ती बल्दी पे अच्छा सही आसिम अरबाब साहब असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं पियो लॻे? अगरि तव्हांखे को तव्हांजे इलाइक़े जा जंहिं इलाइक़े में मूंसां दोस्त जुड़नि पिया उन इलाइक़े जा जेके मल पहलवान हुजनि त उन्हनि जा नाला लिखो त हिन फ़क़ीर खां पुछूं त हिन ही उन्हनि खे सुञाणे कोन सुञाणे उन्हनि मां हिन कंहिंसां मुक़ाबला थिया या कोन थिया। ठीकु आहे जेके दोस्त तव्हां सां जुड़नि अदा ही पंहिंजा नसरपुर में हूंदा हुआ अलाह जुड़ियो परिहाड़ हूंदो हो हा ऐं गुलदस्तो गोपांग हूंदो हो हा। बिजली गोपांगो जमाल गोपांगो इहे नसरपुर जा मल हुआ हा। इहे आहिनि कोन्हे? इहो हिकिड़ो गुज़ारे वियो गुलदस्तो हींअर गुज़ारियो आहे त महीनो खनि थी वियो आहे। गुलदस्तो कहिड़े जोड़ जो मल हो? उहो आहे टे जोड़ जो। उन सां विढ़े तूं? हा उन सां विढ़ियोसि। अच्छा हा ॾाढो मल विढ़ियो हुन सां हा। जाम विढ़ियो। हे भला गुलाम हुसैन पठान कहिड़े जोड़ में? इहो ॿिए जोड़ जो आहे। अच्छा इन 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 सां कोन थियो तव्हां हिन मुक़ाबले में? मुंहिंजो मुकाबलो कोन थियो। अच्छा ॿिए जोड़ जो आहे। सही सही इन्हनि खे सुञाणंदो तूं त? हिननि खे सुञाणंदा आहियूं गॾु हूंदा आहियूं मेलनि ते। अच्छा भला इहो असां ॿुधो आहे त मल पहलवाननि जा खाधा टाइट हूंदा आहिनि हा ऐं बादाम पिस्ता गिहु पोइ तूं ग़रीब माण्हू आहीं उहो पैसनि सारो ॻाल्हि आहे जेतिरा पैसा हूंदा आहिनि एतिरा वठी खाईंदो आहे। अच्छा अच्छा खाईंदो त आहीं न? हा। हा सही सही मूसा खान चरवार मजादी फार्म हाउस था मीर मूसा खान चरवार फ़क़ीरो बुरफत प्यारो भील माली बलू कच्छी इहे असांजा प्रोग्राम बिलाल जरवार वारा ॾिसी रहिया आहिनि। असांजे बाबा प्रोग्राम खे शेयर कंदा हलिजो। लुटको मोरी सां गॾु खां फिदा हुसैन लिगारी था फिदा हुसैन लिगारी तव्हांजो वॾा वड़ असांजे प्रोग्राम खे शेयर कजो। तव्हांजे इलाइक़े लुटके मोरी शहदादपुर जे आस पास जेको मल पहलवान हुजे जंहिंजो असांखे नालो न ईंदो हुजे ही फ़क़ीर खां मूं नाला कोन पुछा ही मुंहिंजा पंहिंजा नाला इहे ॿुधल आहिनि उन हिसाब सां उनखां सवाल जवाबु करिया वेठो। अगरि तव्हां मां कंहिं दोस्त वटि कहिड़े मशहूरु इलाइक़े जे मल पहलवान जो नालो आहे त पुछा करियो त हिन खां पुछा करे वठूं त उन्हनि खे सुञाणे थो या न। फ़क़ीर ही झंडे मरी में हूंदा हुआ होशू ख़ासि केली नवाज़ ख़ासि केली गुल मुनीर ख़ासि केली वारा इहे सुञाणंदो? नवाज़ ख़ासि केली होशू ख़ासि केली गुल मुनीर ख़ासि केली हा उहो अञा સુધી मल विढ़ंदा आहिनि। टई हा टई कहिड़े जोड़ जा आहिनि? अली नवाज़ ॿिए जोड़ जो आहे हा ऐं गुल मुनीर ॿिए जोड़ जो आहे। हा पहिरीं जोड़ जो गुल मुनीर। अच्छा
ऐं जेको आहे होशो ख़ासि करे टे जोड़ जा हुन सां विढ़ंदो आहियां सूदी मुकाला ॾेखारींदो आहियां। मूंखे यादगिरी आहे हिकिड़े दफ़ा असीं हाणे कहिड़े मेले में हुआसीं, मेले जो त मूंखे ज़हन में नथो नालो अचे, उते हिकिड़ो ख़ासि करे मशहूरु हो पिस्तौल। पिस्तौल हिकिड़ो मिंट, पिस्तौल ख़ासि करे कद जो छोटो हूंदो हो, पलीजाणी साइड जो हो ऐं हा पलीजाणी मोरी जो या पलीजाणी स्टेशन पर इन साइड जो हूंदो उहो ख़ासि करे मल जेॾी महिल विढ़ंदो हो त पंहिंजो माण्हू जी सलवार ते मथे चढ़ी वेंदो, कदरियो हूंदो छोटो, अंदरी हणंदो पोइ माण्हू मल हुनखे मथे खणंदा न, हा पोइ मथे जो भाड़ियो भलो भला मुकाला ॾेखारींदो। हा अच्छा, मल में केतिरनि क़िस्मनि जो माना अड़ियूं आहिनि, इहे अंक आहिनि जेके तव्हीं हणंदा आहियो? अंक साहिब चवनि त साईं 32 अंक आहिनि। 32? हा माशाल्लाह। मल जेको कारीगर आहे न जेको, हा ही बि तमामु हिकिड़ी कारीगरी आहे, हुनखे मल पाण पैसा ॾींदा आहिनि। हा जे हिन में अची वञे, जेके जिते अखर में अची वञे हा ऐं वेझो बीहे थो, टंग वेझे अचे थी हा त जांठो हणी कढे थो, वाह वाह। परे टंग त हुनखे जांठो कोन लॻंदो। हा ऐं जेको पासे जो कारीगर मल आहे हुनखे पुठो हणी मारे सघे थो, अच्छा, जेको पुठे जो कारीगरी ॾेखारींदो। हा फयाज़ जतोई, फयाज़ जतोई मुंहिंजो तमामु नंढड़ो भाउ प्यारो लाड़काणे खां असां सां जुड़ी चुको आहे। उहो चए थो त साईं खां मलनि जा अंक पुछी ॿुधायो, असांजी तव्हांजी शमूलियत प्रोग्राम में क़बूल पई। ज़वार हुजे त ज़वार खे चओ बाबा असांजो प्रोग्राम ॿुधे, असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं पियो लॻे ऐं तव्हांजी तबियतूं कीअं आहिनि, तव्हांजो टाइम हींअर कीअं पियो गुज़रे, लाड़काणे जी पोज़ीशन कीअं आहे, संगत खे चइजो प्रोग्राम शेयर कंदा हलनि जेके तव्हां सां जुड़ियल हुजनि। वरी दोस्त तव्हांजी वॾी महिरबानी। साईं पोइ तव्हां पिस्तौल ख़ासि करे जो पियो ॿुधायो, पिस्तौल कहिड़े जोड़ जो मलो? पिस्तौल पहिरीं त ॿिए जोड़ जो मलो, हा पिछाड़ी जो मल पिछाड़ी थियो न जेको हा टे जोड़ में आयो, हा पोइ मूंसां हुनजा मुकाला ॾाढा थिया। हा पिस्तौल ख़ासि करे सां हा माण्हू सभु सुञाणंदा, मूं ॾाढा सां मुकाला ॾेखारिया। हा पिस्तौल, पिस्तौल जी मल मूं ॾिठी, अंदरि हणंदो, पिस्तौल अंदरियूं हणंदो ऐं चढ़ी वेंदो माण्हू जी सलवार ते अलाए कीअं टिप ॾेई, नंढड़ो माण्हू हूंदो न, मथे हिनखे खणी वठंदा हुआसीं। अच्छा हा पोइ घुमाईंदा हुआ। हा अच्छा पोइ तोखां हेठि छॾींदा हुआसीं, अंदरि हणंदो, हा हेठि न छॾणु ॾींदा हुआसीं, हा कारीगर सिर्फ़ु ॾेखारींदा हुआसीं। हा जंहिंखे हेठि जो माना तमामु मंदरनि जो कारीगर हो। अच्छा इहो 32 आहिनि अंकनि मां कुझु अंकनि जा न जा असांखे नाला ॿुधा त कहिड़नि कहिड़नि? साईं मल 32 अखर आहिनि न जेको, हा उहो अखर माना त कई आहिनि, हुनजा नाला जाम था अचनि। हा जेके तोखे यादगिरी हुजे हींअर उहे असांखे हिननि ॿुधा। में पासा आहिनि, पुठा आहिनि, अंदरियूं आहिनि हा ऐं ॿई ॿारियूं आहिनि। हा तंहिंखां सवाइ पोइ माना जेको आहे सो जेको हिन में जेको वार आहिनि, घुमाण आहे, चक्र आहिनि, हा तंहिंखां पोइ माना ॾाढा आहिनि माना साईं ऊठ ॾाण आहे। हा पसाइण पोइ हिन में जेको ॾाढा अखर आहिनि हिन में, पर छा आहे त हींअर जेको आहे सो तोखे ॿुधाईंदो अचां। हा अच्छा उठ उठ डाण छा आहे? उठ ॾाण त माना काबू करे हिनखे न, हा मथे सिधो करे हिनखे ठका कराए ॾे। अच्छा हिकिड़ो वरी सलवार में माना ॾाढा अगठ जेको हूंदो आहे, पाण चवंदा आहियूं हिते पाण त अगठ चवंदा आहियूं मुख़्तलिफ़ शहरनि में हुन हा संतरो, संतरो, हा संतरो ॿधंदा आहिनि जेको टुवाल सां वेड़े, हा उन में हथ विझंदा आहियो, उनखे छा चवंदा आहियो? उहो संतरो आहे न, हा हुनखे हथ काबू करे, हा हथ विझी वरी पोयां हथ विझंदासीं, हा पोइ हुनखे काबू करे। अच्छा कॾहिं ईअं थियो जो संतरो खुली वियो जेके मल जो घुमाईंदे घुमाईंदे? संतरो खुली वञे त वरी ॿधी सघूं था। हा न मल विढ़दे घुमाईंदे जंहिंमहिल खणी घुमाईंदा आहियो, हा उन में जेकॾहिं खुली वञे त मल किरंदो वञी? न किरंदो हर भर कोन, हा पोइ वरी ॿधी सघूं था, बाक़ी हू महिल किरी वियो त पंहिंजो माना जेको आहे सो काबू करे वञी किराए। अच्छा तूं संतरो ॿधंदो हुई? हा अच्छा संदर जो कारीगर आहियां, हा 32 साल मल विड़ियो आहियां, वाह वाह। हिन में सभु अखर अचनि पिया। अच्छा ही पंहिंजो जेको टंडियल यार ज़िले जो सदर माना मल पहलवान अली हसन थेबो, इहो हाली असां थेबो, उहो कहिड़े जोड़ जो मलो? पंहिंजे हिते टंडियल यार जेको मलनि जी एसोसिएशन आहे तव्हांजी जेका, पहिरीं जोड़ में मल विड़ंदो आहे। हा अञा विढ़े थो? हा अञा विड़े थो। अच्छा हा मल सुठो मल आहे। उन वारो भाउ सूमार? समर सौटान जो, हा उहो बि सुठो मल आहे पहिरीं जोड़ जो, हा इहो मुकाला ॾेखारे थो। अच्छा इन्हनि सां तुंहिंजा मुक़ाबला कोन थिया, इहे माना तोखां मथे थिया? सही सही। अच्छा हेसि ताईं मिला भट भिटशा में वेंदा आहियो? हा भिटशा में अञा સુધી वेंदो आहियां। किथे? भिटशा ते डॉक्टर भाऊ झंडा सोलंकी, वॾी महिरबानी। हीअ असांजो मल पहलवान आहे हिते शाह लतीफ़ कॉलोनी में, नसीबा कॉलोनी में असां सां गॾु रहंदो आहे। अॼु असां हिते लाइव प्रोग्राम में आहियूं ऐं हीअ मल पहलवान आहे असांजो बहितरीनु। तव्हांजो को मल पहलवान सोलंकी हुजे त हुनजे बारे में पुछा करियो त हिन खां पुछा करे वठूं त हीअ हुनखे सुञाणे थो या न, असांजे प्रोग्राम खे शेयर कंदा हलियो। दोस्तनि जी वॾी महिरबानी। साईं ख़ुदादाद जरवार असां सां जुड़ी चुको आहे, साहिब खान जरवार खां। साईं ख़ुदादाद असांजे मल पहलवान जो प्रोग्राम हले पियो ऐं तव्हां हुनखे कीअं पिया ॾिसो, असांजे प्रोग्राम खे ज़रूरु शेयर करियो। हा साईं ॿी का अहिड़ो यादगार वाक़ियो भला किथे माना तोखे मल कंहिं मारी हुजे तूं ॿुॾी वियो हुजी किथे? हा मूंखे मलनि धक जाम ॾिना, मल धक जो कारीगर, हा ऐं बि मल धक मलनि खे ॾिना, ऐं धकनि जो कारीगर हो। तो कहिड़े नाले वारे मल खे केरायो भला? मूं हा
मूं नाले वारे मल के जाम करायो ऐं सुठा सुठा मल भला भला मल मारिया हाँ हाँ कारीगरी ॾेखारे हाँ नाला के याद अथई उन्हनि जा? अल्लाह बस शीती के मूं मारियो बुकेरा शरीफ में हा बुकेरा रशीदी वठो रहे न। हाँ फलो मलो पर हिनखे मूं ॿोड़े विधो अच्छा मूंखे बि ॿोड़े विधई हाँ पिस्तौल भला तोखे ॿोड़ियो या तूं ॿोड़े वियो? साईं पिस्तौल खे मूं बि धक ॾिना मूंखे बि धक ॾिनई अच्छा हाँ पिस्तौल त ॾाढा मुंहिंजा मुकाल थिया हाँ अच्छा हो हिननि में जेको तूं निज़ामानी शफ़ी सां मल विढ़ंदो में शफ़ी सघो तूं शफ़ी ऐं सिया धोती पिया हुआसीं बराबरि माना हाँ बराबरि हू बि मल जो सुठो मल हो हुन मुंहिंजा मुकाल सुठा थी विया अच्छा ये असांजा दोस्त जुड़िया आहिनि असांजो बहितरीन दोस्त आहे आर्मी जो रिटायर सूबेदार या नायब सूबेदार मीर हसन जरवार लाड़काणे खां हिन वक़्तु हैदराबाद में मौजूदु आहिनि। मीर हसन जरवार असां सां जुड़ी चुका आहिनि ऐं ॿियो हिकिड़ो अधो अचे पियो तस्वीर में उनजी ॾाढी पई अचे पर हाणे उहो कमेंट्स में अचे त असांखे उनजे नाले जी ख़बर पवे। लाड़काणे जे आसपास जो कारो नाग नाले मल पहिरवानो हाँ हुन सां मुंहिंजा मुकाल ॾाढा थिया कारे नाग सां नांग सां ॾाढा हाणे थोड़नि में वेठो आहे मल छॾे वियो आहे किथे वेठो आहे? थोड़ा थोड़ा ठोड़नि में हा। इहो त इहा मना ॿुधाए पियो त असांजे लाड़ जे पोइ उत्तर जे पासे जो कारो नाग हा लाड़काणे जो कारो नाग आहे कार पोखर हिते जो आहे ॿियो हूंदो हा अदा हिते वारो जेको कारो नाग आहे उहो खोखर आहे। हा इहो मशहूरु आहे कारो नाग अदा फयाज़ साहब असां वटि जेको टंडोलार या हैदराबाद पुराणे हैदराबाद ज़िले में हिन वक़्तु त असांजो ज़िलो टंडोलार पर जेको असांजो पुराणो हैदराबाद ज़िलो आहे उन में भाऊ ॿुधाए पियो त कारो नाग नाले जेको आहे उहो खोखर आहे ऐं उहो हाणे मुक़ाबला हाणे मल कोन थो रहे ऐं हाणे वेठा तव्हां अञा रहो पिया रांदि असां रहूं था हाँ। आवरंदा हींअर वेझड़ाई में किथे आहे मलबल को हींअर मुकाबलो मलाकड़ो हलंदो हिते माना 21 तारीख़ ते किथे नसरपुर बाबा जुमन शाह नसरपुर बाबा जुमन हाँ। उते सुठा मल वेंदा हा आहिनि उते मल ईंदा आहिनि हाँ। ऐं बि ईंदा आहियूं हुते सही हर साल अच्छा बुग्यो हूंदो हिकिड़ो इहो बुगियो साईं मरी वियो बुग्यो मरी वियो हा कीअं मल ऐं कारो नाग खाधो कहिड़ी भला खाधी हाँ उहो सुॼियो जर मरी वियो अल्लाह मल भलो उन मल की पहिरें जोड़जो मुकालनि जा भला हुआ पहिरें जोड़जो हा ॿिए जोड़िया ॿिए जोड़जो अच्छा ऐं गुलाम हुसैन पठान पहिरें जोड़ में हा हुन ॿिए जोड़िया हाणे त इहो बि छॾे वियो आहे मल हाणे त इहो हा, कोन हले जोड़े। ड्रामा विरामा पियो करे हले छा पियो करे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते अच्छा ऐं पोइ तव्हांखे इहो वेंदा साईं शेर मोहम्मद जमारी झिरक शरीफ़ खां क़ाइद आज़म जे असली ॻोठ खां साईं शेर मोहम्मद जमारी असां सां जुड़ी चुका आहिनि असांजा बहितरीन दोस्त आहिनि। साईं असांजो प्रोग्राम की पियो लॻे अॼु असांजा मल पहलवान खमीसो चवाण मौजूदु आहे असांजी कॉलोनी में रहंदो आहे अॼु ओचितो ईअं फैज़ान होटल ते असां सां मिली वियो आहे असां हिन फ़क़ीदा कचहरी वेठा करियूं साईं माशाल्लाह सलाम साईं वालेकुम सलाम हेॾे जेका संगत हाज़ुर तव्हां वटि वेठल हुजे जेको असांजो प्रोग्राम ॿुधंदड़ हुजनि त उन्हनि खे असांजा बिल्कुलु सलाम चइजो ऐं जेके दोस्त जुड़नि पिया त मुंहिंजी सम्झ में अदा अब्दुल मजीद जमारी बि असां सां जुड़ी चुका आहिनि सकाफ़त खाता में संदो नौकिरी आहे ऐं साईं मोहम्मद अली माझी जमारी साहिब जा भाणेजा आहिनि अब्दुल मजीद जमारी साहिब उहे बि असां सां जुड़ी चुका आहिनि अब्दुल मजीद तव्हां टंडौला यार अचो ई कोन था छा या मूंसां राब्तो कोन था करियो ईअं लिकी लिकी वञो था छा ईअं न करियो टंडौला यार अचो त असां वटि ज़रूरु अचिजो। अच्छा मोहम्मद ख़ान जरवार चवे थो वाह साईं वाह मोहम्मद ख़ान जरवार साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी साकिब जा वालिद मोहम्मद ख़ान जरवार हा बिल्कुलु बिल्कुलु सर ख़ुशि आहियो तबियतूं सही आहिनि साईं अला करे ख़ुशि थियो इहा असां अॼु मल पहलवान सां मौजूदु आहियूं खमीस चवाण सां हा खमीस उन खां पोइ ॿियो कहिड़ो वरी हींअर वेठा इल्ताफ़ लगारी असां सां जुड़ी चुका आहे अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू से वालेकुम अस्सलाम इल्ताफ़ साहिबु किथां खां जुड़िया आहियो ऐं असांजे प्रोग्राम खे ज़रूरु शेयर कजो कराची से साईं इल्ताफ़ लगारी असां सां कराची में तुंहिंजो प्रोग्राम पिया माण्हू ॾिसनि हा हींअर तूं माना रुगो पाकिस्तान सिंध सां कोन जुड़ियो पिए पर हीअ जेके दोस्त आहिनि हिननि जा मुख़्तलिफ़ मुल्कनि में दोस्त हूंदा उहे बि तुंहिंजो प्रोग्राम ॾिसी रहिया था ऐं सभिनी खे गुज़ारिश आहे त औकाफ़ खाते वारनि या सकाफ़त खातो जंहिंमें बि मल वारो खातो अचे थो उन्हनि खे गुज़ारिश आहे त सकाफ़त जो वज़ीर त साईं ज़ुल्फ़कार शाह आहे मीरपुर ख़ासि वारो साईं खे गुज़ारिश कंदासीं त साईं हिन ग़रीब मिसकिन मल जी मदद कई वञे हीअ तमामु हींअर तंग हालत में जेको ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे ऐं हाणे तव्हां पाण ॿुधायो त इहे मुक़ाबला रोज़ु रोज़ु कोन्हे ऐं हिन जो जेकॾहिं सालियानो वज़ीफ़ो मुक़ररु कयो वञे त साईं जिन जी वॾी महिरबानी थींदी ऐं हीअ टे जोड़ जो मल आहे ऐं हिन जी रहनुमाई थियणु घुरिजे हिन जी मदद थियणु घुरिजे। चाचू क्या बोल रहे हो चाचू ये हमारा मल पहलवान है आप लगारी हो के भी सिंधी नहीं समझ रहे क्या इल्ताफ़ भाई कौन से लिगारी हो पंजाबी लिगारी हो या क्या है हम टंडवाला यार से ये प्रोग्राम चला रहे हैं ये हमारा मल पहलवान है इसका हम इंटरव्यू ले रहे हैं जो पूरी दुनिया देख रही है आपके साथ भी लाजमन 5-10 हज़ार फॉलोअर आपके भी होंगे वो भी हमारा प्रोग्राम देख रहे होंगे आप हमारे प्रोग्राम को शेयर करें
ताकि ऐसे गरीब मिस्किन बंधु की ना पजीराई हो सके। ये एक बहुत अच्छा मल पहलवान है। इल्ताफ भाई मेहरबानी, जो भी आपके साथ संगत जुड़ी हुई है उस सबको सलाम, मेहरबानी। न्याज शाहज़िन सलाम चवन पिया, शाहज़िन ऐं न्याज ये जेके आहिनि साईं शेर मोहम्मद जमारी जा पुट आहिनि ऐं अलाह साईं सन खे ख़ुशि रखे, अलाह करे आबाद हुजनि। ॿियो ॿुधायो, ॿियो तव्हांजो इन जुड़ियल शाह जो मेलो पिया ॿुधायो कहिड़ो? बाबा ही जुमन शाह, जुमन शाह खां पोइ वरी कहिड़ो आहे मेलो? पोइ बारोचा बाग दरगाह बारोचा बाग हाला खां अॻियां पिया। बारोचा बाग बि माना मशहूरु आहे। इनखे पोइ वरी नसरपुर मिस्त्री शाह। अच्छा, बहिरामबरी जे मेले ते वियो आहीं कॾहिं? उते वेंदा आहियूं। और जिते मच्छी बरंदो आहे वॾो वॾो मच्छी करे ठाहींदा आहिनि। वॾो इहो का इन जो पूरो साल इन जूं काठियूं गॾु थींदियूं आहिनि, जाम पूरो साल इन जूं काठियूं करे करे पोइ इन जो चबूतरो ठाहींदा आहिनि। इहो आउं ॾिसी आयो आहियां हिकिड़ो दफ़ो, त मुंहिंजो दोस्त वेठो आहे वफ़ा सुमरो लाहौती, इहो आहे अरिड़हें महल ते अॻियां, अरिड़हें महल खां वरी अॻियां आहे इहो मेलो, ॾाढो भलो लॻंदो आहे। हा, जूने जा असां फ़क़ीर आहिनि इन दरगाह जा। अच्छा, लाड़ वियो आहीं किथे? लाड़ मुकाला ॾेखारींदो आहियां, सोचो लाड़ वेंदो आहियां। किथे? लाड़ जो शौक़ीन आहियां, लाड़ वेंदो आहियां जिते किथे गुलारची जे मुकाला एॾी परते मेला। गुलाम शाह जे मेले ते वियो आहीं कॾहिं? हा, गुलाम शाह वेंदो आहियां, सावण फ़क़ीर ते? सावण फ़क़ीर ते वेंदो आहियां हर साल। हा, ऐं हीअ जेको मुकाला थींदा आहिनि ॿिया जेको लाड़ में जेको माना हीअ जेको जिते मेला हूंदा आहिनि वॾा शाहकारी में वेंदो आहियां। हा, ऐं पंहिंजो खोरो आहे मुकाला ॾेखारियां, सही, ॿियो घड़ो स्टॉप आहे जत घड़ो, हा, उते मुकाला ॾेखारींदो आहियां। वाह वाह, सही। माना लाड़ सिंध जेको तुंहिंजे बाबे जो घर आहे उते घुमी पियो। मोरी आहे उते मुकाला ॾेखारींदो ॿियो आहियां। मवाली मोरी किथे आहे? त बन्ने खां मथां आहे, बन्ने खां मथां, हा, सिजावल ज़िले में, हा। सिजावल ज़िले में मवाली मोरी आहे, बिल्कुलु। सिजाल चूहड़ में मुकाला ॾेखारींदो आहियां। जूअड़ वियो आहीं? हा, हा, ते माना छछ जान खान मुकाला ॾेखारींदो आहियां। वाह वाह, उहो में मेलो लॻंदो आहे। माण्हू इनाम ॾींदा आहिनि? हा, हा। ॾींदा आहिनि जरा, सही सही। इनाम अॻियां वेंदा आहिनि, पोइ इनाम मलनि खे ॾींदा आहिनि जरा। अच्छा, जेके मेलो लॻाईंदा आहिनि उहे ॾींदा आहिनि या ॿिया शाइकीन जेके ॾिसण ईंदा आहिनि उहे बि ॾींदा आहिनि? जेको मेलो लॻाईंदा आहिनि उहो वरी दावतुनि खे घुराईंदा आहिनि, मलनि लाइ जरा इनाम ॾींदा आहिनि हा। अॻियां वेही। अच्छा, ऐं हुते मेलनि में वेंदा आहियो, पोइ तव्हांजे रहण जो बंदोबस्तु किथे हूंदो आहे? उहो धणी मानी खाराईंदा आहिनि, जेको मेला लॻाईंदा आहिनि न, हा। उहो मानी वग़ैरह खाराईंदा आहिनि, हंधि ॾींदा आहिनि। अच्छा, सही सही। अच्छा, ॿियो टाटे मोहम्मद खान में? डंडे मोहम्मद खान में मुकाला ॾेखारिया। हा, हा, डंडे मोहम्मद खान में चारई पासे मुकाला ॾेखारींदा आहिनि। अच्छा, हा, साइडनि में मेला जेको बि हूंदा आहिनि न, हा, त इहो जेको मेला आहे न पंहिंजो शेख फरीद आहे डंडे मोहम्मद खान के पासे में। हा। शेख फरीद जो मेलो ज़बरदस्त लॻे थो, उहो आउं वेंदो आहियां। अच्छा, ये बुकेरन वारी दरगाह ते कलंदर काइमुद्दीन कुरैशी जी दरगाह आहे, विलायत शाह वारो मेलो आहे इधर ते? हर साल मुकाला ॾेखारींदो आहियां। अच्छा, ये गाजियल शरीफ ते साईं छुटन शाह वटि? उते बि मुकाला ॾेखारींदो आहियां, इहो मुंहिंजो तर जो आहे। हा। डंडे वेझो आहे मूंखां। साईं भाईंदो आहे? हा, साईं मलनि खे इनाम ॾींदो आहे। साईं छुटन शाह? हा, हा, साईं छुटन शाह बि वॾी गादी आहे असां वटि टंडियल यार में। मशाल आहे, ऐं साईं मुंहिंजे हिसाब सां साईं अली मर्दान शाह ऐं साईं सरदार शाह खे तमामु वेझो आहे, ऐं उहो साईं असांजे पाड़े जो आहे। हीअ साईं तुंहिंजा बच्चा आहिनि, साईं छुटन शाह ई तव्हांजा बच्चा आहिनि। हिननि जी पारत करियो साईं यारनि खे, त हिननि जी का माली मदद थी सघे, माली सहायता थी। हीअ सफ़ा ग़रीब मिसकीन आहिनि, ऐं हीअ इन मल खां अलावा वीचारा राति जो मूंखे यादगिरी आहे त राति जो सुतो पियो हूंदो आहियां त मुंहिंजे घर खां हीअ वीचारा गॾहक आहे, राति जो 3 बजे बठनि ते वेंदा आहिनि। उते बठनि मां पकल सिरूं ॿाहिरि कढंदा आहिनि, कचूं सिरूं गॾनि ते खणी बठनि में अंदरि विझंदा आहिनि। उन्हनि वीचारनि में हिननि खे, हिननि जी मज़दूरी सम्झो राति जो आहे। राति जो 2 बजे 3 बजे निकिरंदा आहिनि, सुबुह जो 9-10 बजे ईंदा आहिनि। हीअ ॾींहं जो त वीचारा मज़दूरी बि नथा करे सघनि। हाणे हिननि जूं निंडूं बि आराम आहिनि। साईं जिन खे गुज़ारिश आहे त साईं पंहिंजे हणा वणा त न करियो, पर घटि में घटि गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे त गवर्नमेंट जे खाते में अहिड़नि फ़क़ीरनि लाइ, अहिड़नि असांजे किरदारनि लाइ पैसो आहे ऐं हिननि जी मदद कई वञे। अवांजो दोस्त मजादी जरवार तव्हां सां हिन वक़्तु मेराण जा मोती में हीअ बि असांजो हिकिड़ो मोती आहे जंहिंखे खणी अवां सां हाज़िर आहियां। साईं नज़ीर जान हाल पुटा साहिबु, तव्हांजा थर जा के मल पहिलवान जन रजब नोड़ियो भला, रजब नोड़ियो आहे केरु? रजब राइमू कीअं आहे भला? मल सुठो आहे वो। हा, ॾाढो माण्हुनि खे दुनिया चाहे थी। हा, अच्छा, उहो हींअर ॾाढा मूं ॿुधो आहे को 1-5 मोटरसाइकिल मुक़ाबिलो ऐं 2.5 तोले जी चैन खटे आयो आहे। इहो पहिरें जोड़ जो आहे? हा, न उहा पहिरीं जोड़ में पियो थो। अच्छा, सही। ॿिया के थर जा मशहूर पहलवान? थर जा मल मशहूर आहे न, भील बि आवा वॾा गुज़ारे जा। अच्छा, 1900 भील वारा बि अञा 1900 विढ़ंदो मल। कहिड़ो भील? 1900 भील आहे। हा, 1900 उहो अञा ताईं विढ़ंदो आहे। अच्छा, उहो कीअं आहे? उहो मल भलो आहे। हा, पुराणा मल आहिनि। अच्छा अच्छा, सही। ऐं ॿियो पंहिंजो टंडियल यार जेको माना अहिड़ो मल वग़ैरह कोन्हे?
डंडेलाल जो मल आयो आहे त सुमार थिबे वारा ऐं अली हसन अली हसन थिबो हा। भला हुआ हा सही जुमो थिबो जेको गुज़ारियो केरु जुमो थिबो उहो मल्लो उहो मल्लो टाप जे हिननि खां पहिरीं अच्छा साईं दोस्त मोहम्मद नोड़ियो साहिर असां सां जुड़ी चुका आहे अस्सलाम वालेकुम नए कोट खां साईं नए कोट जा के मल्ल पहलवान हुजनि त ॿुधायो त भाऊ खां हुननि जो पुछो ही असांजो मल्ल पहलवान आहे टंडियल यार जो खमीसो चवाण उस्ताद मरूम अली हसन ख़ासि के लिए शागिर्द अॼु असां हिन सां लाइव कचहरी में वेठा आहियूं हिते बुकेरा रोड ते फैज़ान होटल ते तव्हांजो कदम टंडियल यार अचण थिए त असां सां राब्तो कजो हिते साईं महिरबानी साईं शेरमन जमारी की पियो लॻे प्रोग्राम असांजो नज़ीर जान हाले पुटा ॾे ख़बर भला फसल पोखराए छॾी अञा हाले पई पोइ की कि बरसाति जो वरी आसरो आहे सुभाणे खां ॿुधाइनि 2-3 तारीख़ वरी हरे हरे 10 तारीख़ ताईं असां वटि त माशाल्लाह मौसम भली आहे ॾखण जी हवा बि ॾाढी भली पई हले ऐं हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं बुकेरा रोड ते मूंसां माण्हू त काफ़ी जुड़िया पिया आहिनि पर उहे कमेंट्स में कोन पिया अचनि त असांखे ख़बर कान पई अचे जियो हुसैन बलोच हाणे जियो हुसैन बलोच चले किथां खां असां सां जुड़ियो आहे जियो हुसैन बलोच तव्हां जितां खां बि जुड़िया आहियो पंहिंजो तारीफ़ कराईंदा हलो ऐं असांजे प्रोग्राम खे शेयर कंदा हलो हा साईं हा ॿियो एॾे मथे सचल सरमत ताईं ॾेई कोन वियो आहीं दरगाह ते हा उते वेंदा आहियूं सचल सरमत ते वेंदा आहियूं मथे हा ख़ैरपुर दराज़ा हा उते मुकाले खाईंदा आहियूं हा निकिरी वेंदा आहियूं माशाल्लाह माशाल्लाह ऐं ॿियो बहरमबरी जो बि ॿुधाई वियो आहे हीअ सजन में मिलाऊं को बि छॾींदो कोन हा। मूंखे माण्हू सुञाणींदा आहिनि अच्छा ऐं मुकाला जीअं ॾेखारींदो अचां न हा। त अॼु सुधी रबे शुक्र आहे मुकाला ॾेखारींदो अचां हा ऐं सजन में कुंड कुशन में मूं मुकाला ॾेखारिया हा ऐं माण्हू मूंखे ॾिसंदा हुआ की मुकालाऊं ॾेखारींदो अचां अञा बि अच्छा सावण फ़कीर वारो मेले में वॾेरो बशीर नाम ॾींदो न हा वॾेरो बशीर इनाम ॾींदो असांखे हा। हाणे वरी हुनजो छोकिरो अचे थो हा ॾाढो मोहम्मद नालो उहो ॾाढो नाम मोहम्मद सुठो नालो कोन्हे त हुनजो नालो ॿियो आहे हुनजो भाइटियो जेको आहे उहो ॾाढो मोहम्मद आहे ऐं बाक़ी हुनजो त नालो अलाए कहिड़ो आहे वरी जेकॾहिं असां सां मुसाफ़िर हाले पुटो जुड़ंदो त असांखे ॿुधाईंदो त सावण फ़कीर जे मेले जो जेको मुंतज़मीन आहे या हो वॾेरो बशीर हाले पुटो हुनजे पुट जो नालो छा आहे अच्छा सरदारू नाले को मल पहलवान हो या थर जो सरदारू सरदार भील गुज़ारे भलो मलो हा भलो मुकाला ॾेखारींदो सरदार भीलो हा साईं ही त ॿुधाए पियो साईं नदीर चए थो थर जो जेको सरदारू भील हो उहो भला मुक़ाबला ॾेखारींदो रूअल कालरू हिकु नज़म में इन्हनि जो बि ज़िक्र कयो आहे हा बिल्कुलु सही कयो हूंदई रूअल कालरू जी कहिड़ी ॻाल्हि कजे रूअल आहे ॿियो साईं ॿुधायो हा अच्छा मल हिकु घणो करे ॾिसंदा आहियूं त पटका ॿधंदा आहिनि पटका अॻे ॿधंदा हुआसीं हा असां बि ॾाढा माना शौक़ु वाक़े ॾिठासीं हा। भला भला मलनि जा पटका हूंदा हुआ गोस्की जो वॻो हाणे उहो अखर ख़तमु थी वियो अच्छा। हाणे माण्हू खिलनि था अच्छा मल्लनि में असां हिकिड़ी ॿी मूं आहे त माना ॾिठी पोइ अलाए हुननि जो शौक़ु छोकिरो ज़रूरु गॾु हुननि सां हूंदो मल्लनि साईं, ईअं सभु कोन न हा शौक़ु ईअं त माना को आहे की आहे त बसि मसला आहे हा हा सभु के त माना जेको आहे निमाज़ 5 वक़्त पाक अच्छा हा के वरी शौक़ीन आहे के वरी 5 वक़्त निमाज़ अच्छा ही जेके तव्हां सदर चूंडिया अली हसन ते ॿियारा ईंदनि भला तव्हांजे लाइ कुझु कयो या न ये अली हसन थे ॿियो न जेको हा उन्होंने कुछ कोशिश कई यार को पंहिंजा फ़ाइदा वरितऊं यूनियन ठाहे अव्हांखे फ़ाइदो कोन्हे न कुछ कोशिश कई न हा अव्हांखे माना किथां पैसा कोन्हे ॾियारे त कया को ख़र्चो पाणी गवर्नमेंट जे असांखे एतिरो कोन मिलियो अच्छा कुझु न मिलिया सही अब दोस्तो तव्हां कमेंट्स में अचो जेके मथे मूं वटि फोटूअनि में वेठा आहियो हाणे इहा ख़बर कान पई पवे त किथां किथां दोस्त पिया जुड़नि त उन्हनि खे वरी असीं उन्हनि खे थैंक्स चवंदा हलूं ऐं नदीर हाले पोटो राब्ते में न आहे साईं नदीर हाले पोटो हींअर मूंसां ऑनलाइन आहे तव्हां साईं नदीर सां राब्ते में रहो साईं नदीर बाबा साईं शेर मोहम्मद जमारी झिरकनि वारे सां राब्ते में रह साईं शिकायत पियो करे ऐं ईअं न कर साईं असांजो बहितरीनु दोस्त आहे तव्हांजो बहितरीनु दोस्त आहे पंहिंजी जेकी कंपनी आहे ऐं साईं सां जेको तव्हां राब्तो करियो अच्छा खमीदा ॿियो ॿुधा हा साईं हा इन खां अलावा ॿिया के तुंहिंजा शौक़ु शौक़ु मुंहिंजो इहो जेको मल हिते शौक़ु हो हा मल विढ़ंदो अचां अञा बि माना इन जे करे त मल विढ़ां पियो इहो माना शौक़ु मूंखे आहे जेको मल खे खणियो अचां ऐं मूंखे जेको आहे सो मुकाला ॾेखारींदो अचां साइडनि में मुकाला ॾेखारींदो अचां हा हा अञा સુધી मल विढ़ंदो अचां रब जो शुक्र माना साइटुनि में जिते बि मेला लॻनि था उते मुक़ाबले में वेंदो ई न वेंदो आहियां अच्छा शादी कई अथई शादी मूं कोन कई शादी कोन कई अथई हा। छो भला मल पहलवान थी करे बसि शादी मल जे करे त थोरो रहिजी वियासीं पालण माण्हू हा मल पालण जो हिसाब वरी पंहिंजो मल जो मुकाला ॾेखारण वारो माना निकिरी वञे घरनि खां अच्छा ॿाहिरि मल पहलवान शादियूं कोन कंदा आहिनि कंदा पिया न पर हा। घरनि खां ॿाहिरि निकिरी वञे परे परे वरी थी वञे वरी माना 15 ॾींहं निकिरी वञे
उनजे करे वरी लड़ा साईं गुलशेर ठही महिल असां सां किथां जुड़ी चुको आहे चयो वाह साईं वाह अस्सलाम वालेकुम साईं फैज़ान होटल जो वाइदो धणी आहे अलाए किथे वेठो आहे असांखे ज़ाहिर थिए त ख़बर पवे त असां वटि अचे साम्हूं त ख़बर त आहे मूंखे थी ठही मंजी होटल आहे पर गुलशेर अलाए कहिड़ो आहे साम्हूं हुजे हिते वेठल अचे त असां हुनखे पंहिंजे प्रोग्राम में थोरो संगत करे आहे प्रोग्राम रोड होटल ते माशाल्लाह ज़बरदस्त साईं होटल ते मौजूदु आहियो त अचो साम्हूं अचो 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 हेॾा त तव्हांजो तारीफ़ थी वञे साईं हाणे मग़रिब जी अज़ान अचे पई उन जे करे असां पंहिंजे प्रोग्राम खे हाणे वाई डब था करियूं ऐं इनशाला ॿिए दफ़े वरी बि तव्हांखे महिराण जे मोती में वरी को न को मोती ॿेड़े खणी ईंदासीं जेको असांजी माला जो हिसो थींदो असांजे महिराण जो मोती असां वटि बिल्कुलु अञा खोड़ आहिनि पर महरम शरीफ़ जे करे असां साज़नि वारे कम खां परे भॼंदल आहियूं ऐं महरम शरीफ़ जा 10 ॾियारा पूरा थियनि पोइ तव्हां सां इनशा ताला असां बिल्कुलु सॼी संगत सां जीअं अॻे हलियासीं पिए तेसि ताईं असांखे अहिड़ा किरदार जेके असांजे हींअर मतिलबु साज़ सुरूत खां इन्हनि खां पाक जेके ॿिया असांजा महिराण जा मोती आहिनि उहे मेड़े तव्हां वटि ज़रूरु आणींदासीं असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो ऐं वरी बि आउं हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि औकाफ़ खाते वारनि खे या हीअ त मुंहिंजी सम्झ सकाफ़त खाते में शामिलु थियणु घुरिजे सकाफ़त खाते जे साईं मीरपुर ख़ास जे वज़ीर साईं ज़ुल्फ़कार शाह नौजवान आहे साईं नियाज़ अहमद शर जनरल मैनेजर चंबड़ शुगर मिल जिन साईं जिन सां तमामु घणा वेझा आहिनि उन्हनि खे बि मुंहिंजे तरफ़ां अदब जा हथ ॿधी अर्ज़ु थो करियां साईं ग़ुलाम सरवर लगारी साहिबु आहिनि मीरपुर ख़ासि खां साईं मोहम्मद आलम मरूम जा फर्ज़ंद उहे बि साईं सां वेझा आहिनि साईं तव्हां महिरबानी करे असांजी हिन हमरा जे लाइ का मदद करियो साईं खे चओ त बाबा ही ग़रीब मिसकीन आहे हिन वटि कुझु सर्टिफिकेट पाइनि कुझु एंट्री कार्ड पाइनि मुख़्तलिफ़ मेलनि में शामिलु थींदो आहे ऐं हिन जी माली सहायता जे लाइ तव्हां साईं खे गुज़ारिश करियो त साईं वालेकुम सलाम साईं वेठा आहियो अचो असांजे प्रोग्राम में शामिलु थियो न सो साईं मूं ॻाल्हि पई की साईं नियाज़ अहमद शर साहिब जी साईं नियाज़ साहिबु तव्हांखे बाबा हथ दब जा ॿधी अर्ज़ु था करियूं त असांखे हिन माण्हू जे लाइ साईं खां वज़ीफ़ो कराए ॾियो हीउ ग़रीब मिसकीन आहे तव्हांजे बचनि खे दुआऊं कंदो ऐं हीउ वीचारो सफ़ा अञा हिन उमिरि ताईं बि शादी करे कोन सघियो आहे उनजो ख़ासि सबबु गुरबत पाए ऐं पंहिंजे शौक़ु जे करे हिन इहा क़ुर्बानी ॾिनी आहे ऐं हीअ अॼु ॾींहुं ताईं वीचारो शादी बि कोन करे सघियो आहे हाणे बि अञा हिन जी उमिरि वई कोन्हे साईं खे गुज़ारिश आहे त बिल्कुलु नियाज़ साहिबु तव्हां साईं खे असांजे तरफ़ खां साईं खे गुज़ारिश कजो ऐं तव्हां पंहिंजे तरफ़ खां बि जेकॾहिं तव्हां मूंसां हींअर प्रोग्राम में वाॻियल आहियो त ठीकु आहे न त जंहिं टाइम तव्हां मुंहिंजो प्रोग्राम ॿुधो त तव्हां बिल्कुलु असांजे लाइ हिन असांजे मल पहलवान खमीसे चौहान जे लाइ ज़रूरु जेको सो तव्हां बिल्कुलु साईं खे गुज़ारिश कजो साईं चंबड़ गुलाब लिगारी खां साईं मोहम्मद अशरफ लगारी साहिबु साईं मोहम्मद अशरफ लगारी असांजा बहितरीनु दोस्त आहिनि ऐं हिन वक़्तु विच में साईं वारा थरपारकर शुगर मिल में CDO आहे हाणे ख़बर न आहे साईं त नौकिरी ते आहिनि या रिज़ाइन करे विया आहिनि साईं जी वॾी महिरबानी साईं जिन असां सां प्रोग्राम में जुड़िया आहिनि ॿिया बि काफ़ी दोस्त साईं ख़ुदादाद जरवार नज़ीर जान हाले पोटो साईं शेर मोहम्मद जमारी साहिबु ऐं इल्ताफ़ लगारी साहिबु असां सां कराची मां जुड़ियो ऐं हीअ असां हींअर जिते फैज़ान होटल ते वेठा आहियूं उते फैज़ान होटल जो असांजो हिन होटल जो मालिक दोस्त गुलशेर थहीम साहिबु वालेकुम सलाम साईं कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो साईं असां सां प्रोग्राम में अंदरे पासा जुड़ियल हो साईं तव्हां वटि मैसेज कया असांखे ख़बर कान हुई तो असां वरी साईं खे ॾिठो त असां साईं खे गुज़ारिश कई त साईं अची असांजे प्रोग्राम में शामिलु थियो साईं असां तक़रीबन रोज़ानी शाम जो हिते तव्हांजे होटल ते वेही प्रोग्राम कंदा आहियूं असांजा प्रोग्राम तव्हांखे अलॻि कीअं लॻंदा आहिनि हा वरी महिरबानी असांजे प्रोग्राम खे शेयर कंदा हलंदा वञो त जीअं तव्हां सां जेके जुड़ियल दोस्त हुजनि ऐं साईं अमीन थईम आहे असांजो दोस्त शेख बिरके ते सफ़ा मुंहिंजो नंढड़नि भाइरनि वांगुरु दोस्त आहे ऐं हाणे साईं टीचर थी वियो आहे साईं सलामुल्ला थईम मुंहिंजे भाइरनि जो शागिर्दु आहे डॉक्टर साहिबु ऐं असांजो मामा शमीर हूंदो हो मामा शमीर त बिल्कुलु माना मल्हनि जो यार हूंदो हो ऐं मामा शमीर जहिड़ा किरदार
हाणे हुनजो भाउ लखवीर तले आयल आहिनि ऐं हुनजो वॾो छोकिरे जो नालो छा आहे मामे शमीर जे छोकिरे खे बि गुज़ारिश आहे त बाबा अंबनि जूं सिकूं अंबड़ियूं त कोन लाहींदियूं आहिनि पर मामे शमीर जी संगत खे न विसारजां दोस्तो। इन सां गॾु हाणे असां सभिनी खां मोकिलाईंदासीं जेॾा पेर तेॾा ख़ैर। वॾी महिरबानी।